पुल अञा कोन ठही आया। मूं राति ख्वाब ॾिठो त पुल ठही वई आहे, पर उहो ख्वाब अधूरो रहियो। मूं सॼो पुल ठही वई आहे, पर पुल अञा कोन ठही आई। मातली वारी पुल आहे जेका हितां खां मिठी डिगड़ी मीरपुर ख़ासि के मिलाए थी मातली खां, ऐं हिन पासे हैदराबाद कराची ये रूट जी जेके गाॾियूं आहिनि से हितां हलनि थियूं। बाईपास आहे, ही बाईपास जी पुल खे तक़रीबन साल प्लस वक़्तु थी वियो आहे, पर अञा ताईं कंहिंखे जूं कोन थी सुरे त हीअ पुल असांखे ठाहिणी आहे या कोन ठाहिणी आहे। हाणे जेके हितां माण्हू अचनि था, कारोबारी माण्हू अचनि था, हितां मटीनि था के गाॾियूं जेके जिन खे ख़बर कान्हे का, जेके अॻे हिन बाईपास वारी पुल वटां मटींदा हुआ, उहे माण्हू वीचारा बेख़बरी में अचनि था। पोइ हितां परेशान थियो, वरी वापसि 3-4 किलोमीटर वरी बि बैक वञनि था, वापसि वरी फिरी पोइ शहर मां जी गाॾियूं निकिरी थियनि। ऐं हिन पुल जे करे शहर में रश तमामु घणी वधी वई आहे, जो गाॾियूं तक़रीबन शहर मां थियूं वञनि। ऐं शहर में मातली में जेके मेन स्कूल आहिनि, गर्ल्स स्कूल आहे, हाई स्कूल, गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे, बॉइज़ हाई स्कूल आहे, ॿिया मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूल आहे, उर्दू, इहे सभु स्कूल जेके रोड ते आहिनि। त हिन पुल जे ना थियण जे करे मातली शहर में रश तमामु घणी आहे। स्कूल जी मोकल थी थिए त ओॾी महिल जेके पेरेंट्स आहिनि उनखे इहो खुटि कोन थो, अलाह ना करे असांजे ॿार खेरनि जा घर पुॼनि, को अहिड़ो हादसो न थी वञे। पर बहरहाल असां हिन वक़्त जा हुकुमरान जेके आहिनि उनखे पुरज़ोर अपील था करियूं, बराए महिरबानी मातली ते थोरो नज़रसानी करियो। आख़िर हीउ पुल ठाहियो, यादि मातली आवाम जेका चंदो करे पाण मुरादो हिन पुल जी तामीर कराए। जी टंडो ग़ुलामी रोड जी पुल टुटियल हुई, मेन रोड जी पुल टुटियल हुई, उहा पुल शहर वारनि पंहिंजी मुर्शी तहत मिली जुगाड़ करे ठाराई आहे। कि राति जे टाइम ते अगरि ख़ुदा न ख़ासिता का गाॾी त स्पीड में अचे थी, जंहिंखे ख़बर कोन्हे का कि पुल टुटियल आहे, त को वॾो हादसो थी सघे थो। हुनखे अॻे बि हिकिड़ो 2 दफ़ा हादसो थी चुको आहे। इहा बि ॾिसो पिया त हितां जी बाडर टुटियल आहे, गाॾी अंदरि किरी पई हुई। उनखे बि ॻोठ वारनि इन्हनि अची पंहिंजी मुर्शी करे उन्हनि खे बचायो। पर बहरहाल असां वरी बि वधि में वधि असांजो इहो ई आहे त असीं अपील करे सघूं था त हीउ पुल खे तामीर करायो वञे। महिरबानी दोस्तो। तमामु मुश्किलात जो सामनो करे रखियो, हितां खां जेको आहे सो मटीरियल खणी वञी रहियो आहे, पर ॿियो कस कोन्हे। न शहर मां थो वञिणो पवे, शहर में रश घणी आहे। पर उस्ताद जहिड़ो करे हाणे कोशिशि करे पियो कीअं बि करे ऐं हितां निकिरां। वरी मुश्किल सां रक्षो निकितो आहे हितां। दोस्तो ॾिठो हूंदो रिस्क खणनि था माण्हू हितां, पर अलाह निगहबान आहे, अलाह मालिक आहे, दुआई करे सघूं।